ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं नाज़रीन खे। बल्दियाती इलेक्शन बाबति ज़रदारी हाउस कराची में पीपल्स पार्टी जो इजलास थियो। फरियाल टालपुर निसार अहमद खोड़ो ऐं ज़िया हुसैन लंजार जी सदारत हेठि इजलास थियो। थरपारकर ज़िले में हिकु ज़िले काउंसिल, हिकु म्यूनिसिपल कमेटी ऐं 5 टाउन कमेटियुनि ते चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन नामज़द कया विया। थरपारकर ज़िले काउंसिल लाइ डॉक्टर गुलाम हैदर समेत जो चेयरमैन ऐं कमला बेल खे वाइस चेयरमैन नामज़द कयो वियो। म्यूनिसिपल कमेटी मिठी लाइ डॉक्टर मनोज मलानी चेयरमैन ऐं समतरा मिंचाणी वाइस चेयरमैन नामज़द कयो वियो। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। बल्दियाती इलेक्शन बाबति ज़रदारी हाउस कराची में पीपल्स पार्टी जो इजलास थियो आहे। फरियाल टालपुर निसार अहमद खोड़ो ज़ियाउल हसन लंचार जी सदारत हेठि इजलास थियो। थरपारकर ज़िले जे हिकु ज़िले काउंसिल, हिकु म्यूनिसिपल कमेटी ऐं 5 टाउन कमेटियुनि ते चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन नामज़द थिया आहिनि। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। बल्दियाती इलेक्शन बाबति ज़रदारी हाउस कराची में पीपल्स पार्टी जो इजलास थियो आहे। फरियाल टालपुर निसार अहमद खोड़ो ऐं ज़ियाउल हसन लंजार जी सदारत हेठि इजलास थियो। थरपारकर ज़िले जे हिकु ज़िले काउंसिल, हिकु म्यूनिसिपल कमेटी ऐं 5 टाउन कमेटियुनि ते चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन नामज़द। थरपारकर ज़िले काउंसिल लाइ डॉक्टर गुलाम हैदर समेत जो चेयरमैन ऐं कमला खे वाइस चेयरमैन नामज़द कयो वियो। म्यूनिसिपल कमेटी मिठी लाइ डॉक्टर मनोज मुलाणी चेयरमैन, समंतरा मंजियाणी वाइस चेयरमैन नामज़द कयो वियो। इस्लाम कोट टाउन कमेटी लाइ कमल कुमार लहाणो चेयरमैन ऐं अनिल बेगवाड़ खे वाइस चेयरमैन बणायो वियो। खेमी जो टाउन कमेटी लाइ मुमताज़ रामू चेयरमैन ऐं नाथू खान रामू वाइस चेयरमैन नामज़द कया विया। छाछरो टाउन कमेटी लाइ चेयरमैन मुर्तज़ा बजीर, वाइस चेयरमैन मोहम्मद अयूब मंगरियो खे नामज़द कयो वियो। डीपलो टाउन कमेटी लाइ नवाज़ जूणे जो चेयरमैन ऐं मेठा राम मेघवाड़ खे वाइस चेयरमैन नामज़द कयो वियो। इजलास बाबति तव्हांखे आगाह कई पिया। बल्दियाती इलेक्शन बाबति ज़रदारी हाउस कराची में पीपल्स पार्टी जो इजलास थियो आहे। फरियाल टालपुर निसार अहमद खोड़ो ऐं ज़ियाउल हसन लंजार जी सदारत हेठि इजलास थियो आहे। थरपारकर ज़िले जे हिकु ज़िले काउंसिल, हिकु म्यूनिसिपल कमेटी ऐं 5 टाउन कमेटियुनि ते चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन नामज़द कया विया आहिनि। अवांखे आगाह कई पिया। थरपारकर ज़िले काउंसिल लाइ डॉक्टर गुलाम हैदर समेत जो चेयरमैन ऐं कमला भील खे वाइस चेयरमैन नामज़द कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मिठी मां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर एजाज़ बजीर। जी एजाज़, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, बल्दियाती इलेक्शन के हवाले से थरपारकर ज़िले में चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन की चूंड है उनके लाइ ॿुधायां ज़रदारी हाउस कराची में एमपी फरियाल टालपुर पीपल्स पार्टी सिंध के सदर निसार अहमद खोड़ो ऐं ज़िया हुसैन लंजार की सदारत में इजलास थियो है। इजलास में ॿुधायां थरपारकर ज़िले के मकामी चूंडल नुमाइंदा उनमें MNA डॉक्टर महेश कुमार मलानी, सूबाई सलाहकार MP अरबाब लुत्फुल्लाह, डॉक्टर कटूमल जीवन, उनका अलावा सुरेंद्र वलासाई, दोस्त अली राहिमू, सेनेटर इंजीनियर ज्ञानचंद जो पीपल्स पार्टी सदर है, उनका अलावा ॿिया स्टेक होल्डर जो शरीक थिया आहिनि। उनमें ॿुधायां हतमी तौर ते थरपारकर ज़िले की हिकु ज़िले काउंसिल, हिकु म्यूनिसिपल कमेटी ऐं 5 टाउन कमेटियुनि जा ॿुधायां फैसला कया विया आहिनि, जंहिंमें चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन उहे नामज़द कया विया आहिनि। उनमें ॿुधायां थरपारकर ज़िले जे ज़िले काउंसिल है उन चेयरमैन डॉक्टर गुलाम हैदर समेत जो ऐं उनखां अलावा वाइस चेयरमैन है उनते अक़लियती औरत अगवान है पीपल्स पार्टी लेडीज़ विंग डिवीजनल जनरल सेक्रेटरी कमला भील है उनके नामज़द कयो वियो आहे। अड़े तरीक़े से म्यूनिसिपल कमेटी मिठी है उते डॉक्टर मनोज कुमार मलानी है उनके चेयरमैन नामज़द कयो वियो आहे ऐं पीपल्स पार्टी लेडीज़ विंग ज़िले सदर समतरा मंजानी है उनके वाइस चेयरमैन मुक़रर कयो आहे। इस्लाम कोट में ॿुधायां कमल कुमार लोहाणू है उनके चेयरमैन नामज़द कयो आहे टाउन कमेटी लाइ ऐं उनके अलावा एजाज़, तव्हांजी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।